ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 27/5/2026। अॼु मुंहिंजा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार कालनि जो काल बाबा आया आहिनि तव्हांखे काल ते जीत प्राप्त कराइणु मनमना भव जे मंत्र सां ई तव्हां काल ते जीत पाईंदव। प्रश्न रूहानी बाप तव्हां रूहानी यात्रनि खे कहिड़ी हिकु विशेष शिक्षा ॾींदा आहिनि। उत्तर आहे रूहानी यात्रा तव्हां देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। रावण अधु कल्ह तव्हांखे देह अभिमानी ठातो अथई, हाणे तव्हां आत्म अभिमानी ठहो। इहे रूहानी ज्ञान सुप्रीम रूह ई तव्हांखे ॾींदो आहे, ॿियो कोई न ॾेई सघे। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि पंहिंजे बाप जी महिमा ॿुधी ॻायल बि आहे न उच ते उच भॻवान उहे सभु ॿारनि जो बाप आहिनि, बाक़ी जो बि आहिनि आपस में ब्रदर्स आहिनि, सभिनि जो बाप हिकु आहे, उहो शिव बाबा आहे। बाबा सम्झायो आहे हे ॿार भक्ति मार्ग में सभिनि खे ॿ बाप हूंदा आहिनि, लौकिक पारलौकिक। रचयिता सां रचना खे वरसो मिलंदो आहे, उहो हद जो वरसो या ॿेहद जो वरसो। ॿेहद जो बाप हिकु ई आहे जंहिंसां ॿेहद जो वरसो मिलंदो आहे, उहो निराकार, उनजो नाम परम पिता परमात्मा शिव आहे। थींदा आहिनि शिव परमात्मा जे नमो। उहो ऊच ते ऊच आहे, तव्हांजी बुद्धि हली वेंदी आहे निराकार बाप तरफ़। बाबा रहंदा आहिनि परम धाम में, जाता खां तव्हां आत्मा ई ईंदा आहिनि। बाबा बि हुते ई रहंदा आहिनि, उहा आहे ई सर्व जो सदगति करण वारो। उन्हनि में बि भारत परम पिता परमात्मा जो बर्थ प्लेस आहे। शिव जयंती बि हिते मल्हाईंदा आहिनि। इहे रूहानी बाप खे ई ज्ञान जो सागर पतित पावन लिबरेटर गाइड चइबो आहे, उहो ई दुखहर्ता सुखहर्ता आहे। इहे भारतवासी ॼाणंदा आहिनि इहे दुखधाम आहे, भारत सुखधाम हुयो। बाबा ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि हे भारतवासी तव्हां विश्व जा मालिक हुयो, जबकि तव्हांजे आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। देवी देवता धर्म श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ हुयो। हाणे इहा धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थिया आहिनि, पंहिंजे खे पावन देवता कहलाए न सघंदा आहिनि। कलयुग अंत ताईं भक्ति मार्ग हलंदो आहे, हिन में ज्ञान हूंदो न आहे। ज्ञान सां थींदी आहे सदगति। सर्व जो सदगति दाता बाबा जेसिताईं न अचे तेसिताईं सदगति थी न सघे। बाबा चवंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ते ईंदो आहियां। हिन समय ई पतित दुनिया पावन दुनिया हिकु ई हूंदो आहे, पर सन्यासी पवित्र ठहींदा आहिनि, परंतु पोइ उन्हनि जो पुनर्जन्म त उहो ई हिते ई वठिणो पवंदो आहे। विक सां ई जन्म वठिणो पए, वापसि वञण जो न आहे। जॾहिं चक्र पूरो थींदो आहे तॾहिं बाबा अची करे असांखे वठी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे रूहानी ज्ञान। सुप्रीम रूह रूहानी ज्ञान ॾींदा आहिनि। सुप्रीम रूह ई ज्ञान जो सागर पतित पावन आहे, बाक़ी शास्त्रनि जो ज्ञान त भक्ति मार्ग जो आहे। बाबा चवंदा आहिनि यज्ञ तप तीर्थ आदि कंदा ॿियो ई हेठि किरंदा आया आहिनि। तव्हां पहिरियों सतो प्रधान हुयो। भारत में प्योरिटी हुई त पीस प्रॉस्पेरिटी बि हुई, हेल्थ वेल्थ हैप्पीनेस ॿई हुया। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों जी त ॻाल्हि आहे। भारत स्वर्ग हुयो, हुन समय ॿियो कोई धर्म न हुयो, सिर्फ़ु हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हुयो जो परम पिता परमात्मा स्थापना कयो। स्वर्ग जी स्थापना त उहे ई कंदा, मनुष्य त करे न सघनि। ईअं त न चईंदा कि श्री कृष्ण रचयिता आहे, न रचयिता हिकु निराकार शिव आहे, बाक़ी उन्हनि जी रचना आहे। रचयिता सां ई रचना जो वरसो मिलंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि मां तव्हांजो बेहद जो बाप आहे, तव्हांखे बेहद जो वरसो ॾींदो आहे। 21 जन्मनि जे लाइ सूर्यवंशी चंद्रवंशी पवित्र धाम स्थापना कंदो आहे। ब्राह्मण धर्म चोटी आहे, सभिनि खां ऊचा रूहानी बाप रूहनि खे आपसमान ठाहींदा आहिनि। बाप ज्ञान जो सागर आहे, सुख जो सागर आहिनि, त तव्हांखे बि ठाहींदा आहिनि। भारत सुखधाम हुयो, हाणे तव्हां दुखधाम आहियो। बाबा कीअं ईंदा आहिनि इहे कंहिंखे बि पतो न आहे। सत्य गादी सां कलयुग अंत ताईं सॼी हिस्ट्री जोग्राफी भारत जी आहे। इहे लक्ष्मी नारायण केतिरा हेल्दी वेल्दी हुया, कॾहिं बीमार न पवंदा हुया, हाणे काल ते विजय पाइण जी शिक्षा वठनि था। बाबा जेके
कालनि जो काल चईंदा आहिनि, महाकाल चईंदा आहिनि। उहे तव्हांखे काल ते विजय पाराईंदा आहिनि। नाम बि ॿुधियो शिवाय नमः। तव्हां ईअं त न चईंदा न परमात्मा सर्वव्यापी आहे। कुते ॿिली में आहे, हिनखे चइबो आहे धर्म जी ग्लानी। बाबा जी ग्लानी कंदा आहिनि। हाणे हीअ कल्प जो संगम समय आहे। हिन समय ई विनाश काले विपरीत बुद्धि चइबो आहे। हाणे विनाश त साम्हूं बीठो आहे। गीता में बि लिखियलु आहे, यादव कौरव पांडव छा करत भई। सर्वशास्त्रमयी शिरोमणी श्रीमद भगवत गीता, उन्हनि सां ई पोइ ॿिया शास्त्र निकिता आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो गीता ऐं DT धर्म जो शास्त्र। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहे तव्हांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहींदो आहे, पोइ पढ़ाए करे देवी देवता ठाहींदो आहे, पोइ तव्हां क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां 84 जन्म कीअं वरिता। सभिनि खां जास्ती जनम ज़रूरु उहो वठंदा आहिनि जो पहिरियों सत्युग में ईंदा आहिनि। मैक्सिमम 84 जन्म वरिता तव्हां भारतवासी, मिनिमम हिकु जन्म। इहे बि बाबा ई वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा बग़ैर कंहिंखे ज्ञान जो सागर न चईंदासीं। पर पावन ज्ञान जो सागर चइण सां बुद्धि मथे हली वेंदी आहे। बाबा ई सभिनि खे लिबरेट करे वापसि वठी वेंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। अच्छा, पोइ सर्व जो दुर्गति कीअं थींदी आहे, केरु कंदो आहे? सदगति सत्य खे, दुर्गति कलयुग खे चइबो आहे। बाबा चईंदा आहिनि मां कल्प तव्हां ॿारनि खे अची करे सदगति ॾींदो आहे। तव्हां ॿार सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ॼाणंदा आहियो। स्कूलनि में त आदि हिस्ट्री जोग्राफी सेखारींदा आहिनि। सत्य त्रेता में केरु ईंदा आहिनि? सत्य त्रेता में केरु ईंदा आहिनि? केरु राज्य कंदा हुया, कंहिंखे पतो न आहे। चित्र त बराबरि लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। केतिरो समय ये राजधानी हली तव्हां ॿुधाए सघंदा आहियो? क्रिश्चन डिनाइस्टी 2000 वर्ष हली, बुद्धि डिनाइस्टी एतिरो समय हली, इस्लामी आदि एतिरो समय हलिया। उन्हनि जे अॻियां पोइ चंद्रवंशी हुया, 1250 वर्ष हलिया। सत्य त्रेता में सूर्यवंशी चंद्रवंशी हुया, ॿियो कोई धर्म हुयो ई न। तव्हां ई सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा। हाणे पोइ वरी खां ब्राह्मणवंशी ठहिया आहे। इहे सॼो नाटक भारत ई ठहियो आहे। भारत ई हेवन ठहींदो आहे। ॿिया धर्म वारनि जे लाइ न चईंदासीं, उहो त हेवन में हूंदा ई न। कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो, परंतु सम्झंदा न आहिनि, है न? परंतु सम्झंदा न आहिनि। नर्कवासियुनि खे त नर्क में ई जनम वठिणो आहे न। स्वर्गवासी स्वर्ग में ई पुनर्जन्म वठंदा। तव्हां ॿार सम्झंदा इहे लक्ष्मी नारायण स्वर्गवासी हुया। उन्हनि इहे राजधानी कीअं पाई? लाखों वर्ष जी त ॻाल्हि त यादि रही न सघे। सत्युग में इहे शास्त्र आदि हूंदा न आहिनि। इहा सॼी भक्ति मार्ग जी सामग्री आहे। सीढ़ी हेठि उतरणी ई आहे। सतो प्रधान खां सतो रजो तमो में आहे। इहे सीढ़ी उतरण में 5000 वर्ष लॻंदा आहिनि। सत्युग में 16 कला संपूर्ण, पोइ त्रेता में 2 कला कम। आत्मा में
चांदी जी खाद पईंदी आहे। आत्मा में चांदी जी खाद पईंदी आहे। कॉपर एज में आया त कॉपर में कॉपर में अलॉय जी अलॉय पई। हिन समय बिल्कुल ही तमो प्रधान है। आत्मा में खाद पयल आहे। तव्हां ही पूरा 84 जन्म वठंदा। इहे रूहानी बाप शिव बाबा अची करे रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हांखे हाणे आत्म अभिमानी ठहिणो आहे। रावण जी प्रवेशता थियण सां सभु देह अभिमानी ठही वेंदा आहिनि। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झणो। हाणे तव्हांखे आत्मा सम्झणो आहे। असां हे 84 जन्म वठी भिन्न भिन्न पाठ ॿुधाईंदा आया आहियूं। हाणे 84 जो चकर पूरो थियो। हाणे त शरीर बि जर्जड़ीभूत थी वियो आहे। द्वापर सां रावण राज्य थींदो आहे। सतयुग में राम राज्य हूंदो आहे। सतयुग में तव्हां आत्म अभिमानी हुया। द्वापर कलयुग में तव्हां देह अभिमानी ठहिया आहियो। न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहियो। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा हिकु स्टार आहे। भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो। उन्हनि खे सवाइ दिव्य दृष्टि से ॾिसी न सघंदा आहियूं। उहो बिल्कुलु ई सूक्ष्म आहे। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। असां आत्मा ई 84 जन्म वरिता आहियूं। परम पिता परमात्मा बि बिंदी आहे। उन्हनि खे ज्ञान सागर पतित पावन नॉलेजफुल चइबो आहे। परम पिता परमात्मा में सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। बीज रूप हुजण जे कारण उन्हनि खे सत चित आनंद स्वरूप चइबो आहे। परम पिता परमात्मा में सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। बीज रूप हुजण जे कारण उन्हनि खे सत चित आनंद स्वरूप चइबो आहे। बाबा में जो ज्ञान आहे उहो ज़रूरु ॿुधाइणो पए। ये स्पिरिचुअल नॉलेज आहे। सभु रूहनि खे बाप अची करे सभु रूहनि जो बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि। तव्हांखे आत्म अभिमानी ठहिणो आहे। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। उहे ई नॉलेजफुल आहिनि। बाबा ई अची करे स्वर्ग जी रचना रचंदा आहिनि। तव्हांखे स्वर्ग जो लाइक़ु ठाहींदा आहिनि। ये सृष्टि चक्कर जो राज कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि। बाबा खे ई न ॼाणण जे कारण भारत जो इहो हाल थियो आहे। भारत में प्योरिटी हुई त पीस प्रॉस्पेरिटी हुई। हाणे त आहे नर्क। पोइ कोई स्वर्ग में वञी कीअं सघंदो आहे। बिल्कुलु ई पत्थर बुद्धि थी आहे। बाप चईंदा आहिनि मां ॿारनि जे लाइ सौगात खणी ईंदो आहियां। तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। जे कल्प पहिरियों वरसो वरितो हुयो उहे ई हाणे वठंदा। मनुष्य सां देवता ठहींदा। वास्तव में प्रजापिता ब्रह्मा जा त सभु ॿार आहिनि। हाणे ब्रह्मा द्वारा शिव बाबा रचना रचनि था। ब्रह्म कुमार कुमारियूं ठहींदा वेंदा आहिनि। शिव बाबा सां वरसो वठण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार मूंखे यादि करो त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। ये स्पिरिचुअल नॉलेज सवाइ बाबा जे
ॿियो कोई ॾेई न सघनि। रूहानी बाबा ही रूहनि खे नॉलेज ॾींदा आहिनि। तव्हां रूहानी यात्रा कंदा आहियो, देह अभिमान खे छॾे देही अभिमानी ठहींदा आहियो। आत्मा अविनाशी, आत्मा में ही पाठ भरनि। आत्मा कीअं 84 जन्मनि जो पाठ ॿुधाईंदी आहे। हाणे मालूम पियो असां सूर्यवंशी हुयासीं, पोइ चंद्रवंशी, पोइ वरी असांखे सूर्यवंशी ठहिणो। हाणे बाबा सतोप्रधान ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि मामेकम यादि करो। भगवान वाचे गीता जो भगवान शिवाना के श्री कृष्ण जी आत्मा बि हाणे सिखे थी। श्री कृष्ण जी आत्मा भी हाणे सिखे थी। अच्छा मीठी मीठी सिके नंढे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार रूहानी यात्रा करणी ऐं कराइणी आहे। स्वयं खे सतोप्रधान ठाहिण लाइ हिकु बाप खे यादि करिणो आहे। आत्म अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करिणो। ॿियो आहे काल ते विजय पाइण लाइ बाबा जी शिक्षाउनि ते ध्यानु रखणो। काल ते विजय पाइण लाइ बाबा जी शिक्षाउनि ते ध्यानु रखणो। पंहिंजे खे रूह सम्झी रूहनि खे ज्ञान ॾियणो। पंहिंजे खे रूह सम्झी रूहनि ते ध्यानु ॾियणो। वो कॾहिं थींदो जॾहिं असां ख़ुदि खे आत्म अभिमानी सम्झंदासीं। वरदाना बाबा जी बाप दादा जे कर्तव्य खे पंहिंजो निशानो ठाहिण वारा मास्टर मर्यादा पुरुषोत्तम ठहियो। चइबो आहे न पंहिंजी घोट त नशो चढ़े, ॿिए जी कमाई ते कॾहिं अखि न वञणी खपे। ॿिए जे नशे खे निशानो ठाहिण जे बजाए बाप दादा जी गुण ऐं कर्तव्यनि खे निशानो ठाहियो। बाप दादा सां गॾु अधर्म विनाश सतधर्म जी स्थापना जे कर्तव्य में मददगार ठहो। अधर्म विनाश करण वारा अधर्म जो कार्य व दैवी मर्यादाउनि खे तोड़ण जो कार्य न करे सघंदा आहिनि। उहो मर्यादा पुरुषोत्तम हूंदा। स्लोगन आहे नॉलेजफुल ठही व्यर्थ प्रश्ननि खे स्वाहा करे छॾियो त समय बची वेंदो। मातेश्वरी जी जा महावाक्य जंहिंसां गॾु भॻवानु हुनजो हुनखे छा रोकंदो आंधी तूफ़ान ॾिठो। ॾिसो इहो गीत सिद्ध कंदो आहे कि आत्मा परमात्मा ॿ चीज़ूं आहिनि। ईश्वर सर्वव्यापी आहे छो जी जंहिंसां गॾु जंहिंजे साथी ईश्वर आहे उहो हाज़िर हूंदे हुए बि पोइ बि सृष्टि में एतिरो दुख छो आहे। मनुष्य एतिरो कंगाल मोहजी छो आहे। परमात्मा त सुख स्वरूप आहे। त सर्वव्यापी परमात्मा चइण को या परमात्मा जी इंसल्ट करणु। भॻवान जे हाज़िर हूंदे बि दुनिया सुख स्वरूप हुजणी खपे। भॻवान जे हाज़िर हूंदे त दुनिया सुख स्वरूप हुजणी खपे। उहो दुख रूप छो आहे। पोइ परमात्मा खे पुकारण जी दरकार छो आहे। हिन समय माया सर्वव्यापी आहे न कि परमात्मा हाज़िर आहे। परमात्मा सिर्फ़ु हिकु बार संगम ते ईंदा आहिनि तॾहिं उन्हनि खे हाज़िर नाज़िर चई छॾींदा आहिनि। बाक़ी उन्हनि जी यादि सभिनि जे दिलि में व्यापक आहे। शरीर खे हलाइण वारी शक्ति त हर हिक में भिन्न भिन्न संस्कार वारी आत्मा आहे न कि परमात्मा आहे। हाणे वीचार करिणो आहे कि परमात्मा जो साथ छो वरितो आहे। हिन माया जे आंधी ऐं तूफ़ान सां पार थियण लाइ त ज़रूरु कोई माया जो तूफ़ान आहे जंहिंसां पार थियण लाइ हुन परमात्मा जो साथ असां आत्मायूं मांगदियूं आहिनि। अगरि उहा हाज़िर हुजे त न माया जी उलझन हूंदी न उन्हनि जो साथ वठण लाइ यादि ई करिणो पए है न। जेको असां सां गॾु हूंदो आहे उनखे थोरी यादि करिणो पवंदो है न। त हिन सां सिद्ध आहे कि मां हाज़िर नाज़िर न आहियां।
हाणे त असां यादि कंदा आहियूं त असां सां गॾु आहिनि, त असां आत्मा आहियूं परमात्मा जो इहे खेल में पार्ट आहे। त जॾहिं परमात्मा ईंदा आहिनि त उन्हनि खे पूरो साथ वठी करे उन्हनि जो थी वञिणो खपे, तॾहिं माया जा तूफ़ान सां छुटी पाईंदा। भले उहा सभिनि जो सुखदाता आहे, परंतु जो प्रैक्टिकल में उन्हनि जो सहारो वठंदा आहिनि उन्हनि खे ई साथ मिलंदो आहे, त उन ॿारनि खे एक्स्ट्रा प्राप्ति थींदी आहे। भले उहो दुनिया जे अंदरि अचे उपस्थित थिए, परंतु उहो आश्चर्यवन दुनिया इन्हनि खे न ॼाणण जे कारण इन्हनि जो साथ न वठंदी आहे। अगरि इन्हनि जो पूरो साथ पकड़े वठे त मदद वठण में मशहूरु आहे, मदद ॾियण में मशहूरु आहे। हिकु क़दम चईंदा आहिनि न, हिकु क़दम तव्हां अॻियां वधायो 1000 क़दम 10 क़दम अॻियां ईंदा, त 10 क़दम अॻियां ईंदा त उहा संपूर्ण वरसो ॾींदा आहिनि, जंहिंमें कोई अपूर्णता न थींदी आहे। अच्छा, अव्यक्त इशारो आहे। कोई बि संकल्प अचे त मथे ॾेई छॾो, स्वयं संकल्प थी करे हलो। विचार ॾियणु, इशारो ॾियणु, इहा ॿी ॻाल्हि आहे। हलचल में अचणु, इहा ॿी ॻाल्हि आहे। त सदा हिकु रस संकल्प ॾिनो, संकल्प थी वियो। सदा ध्यानु रहे कि मूंखे कर्मेंद्र जी ठहिणो आहे। कोई हिकु कर्मेंद्र जी आकर्षण बि हिकु बाप जो ठहिणु न ॾींदो। कोई बि ॻाल्हि हुजे, चाहे तव्हांजे शरीर में किथे सूरु थींदो हुजे, चाहे कोई बि ॻाल्हि, मथे ॾेई छॾियो ऐं बसि तव्हां बाबा खे यादि कंदा हलो। छो जी कोई बि कर्मेंद्री सूक्ष्म या स्थूल जी आकर्षण बि हिकु बाप जो असांखे ठहिणु न ॾींदी, हिकड़ी स्थिति में स्थित न थियणु ॾींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।